हाजी नाज़रीन, सिंध मला फोरम जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। ज़िले कशमोर ऐं कंदकोट में भी सिंध मला फोरम पारां आलमी ॾियारो मल्हायो। अचो त अॻवान सां ॻाल्हि कयूं। उन शाम जो चवण आहे 23 नवंबर पूरी दुनिया में मल्हायो वञे थो ऐं इहो अक़वाम मुतहदा जे तरफ़ां डिक्लेरेशन थियल आहे त भई ही मलाह महिनत कश मज़दूर ऐं शरीफ़ अमन पसंद क़ौम आहे। उन जे लाइ इहो डिक्लेरेशन थियल आहे, जंहिंजे बनिस्बत असीं सिंध मलाह फोरम जे प्लेटफॉर्म तां सॼे सिंध में ख़ुशी में इहे रैलियूं कढूं था। इहो असांजो हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे, असांजे लाइ ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। इहे 21 नवंबर ते मलाहनि जो हिकिड़ो उजागर करण जो ॾींहुं आहे। हिकिड़ो असांजे डॉक्टर साईं रखी मीराणी साहिब जो मैसेज आहे, जेको असीं कोशिशि था कयूं पिया त पंहिंजी बिरादरी, पंहिंजी मलाह क़ौम मीराणी, उन्हनि जे घर घर ताईं इहो मैसेज पहुचायूं, उन्हनि में ॿधी एके ऐं उन्हनि में हम आहंगी पैदा करण जी कोशिशि करियूं। ऐं असांजो दोस्तनि खे इहो ई पैगाम आहे 21 नवंबर जे हवाले सां त पाण ॿधी कयो, मुतहद थियो। ऐं मुतहद क़ौमूं कॾहिं बि कंहिंजूं ग़ुलाम न रहंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां इन झंझट खां, इन ग़ुलामी खां निकिरणु चाहियो त पाण ईद जी ख़ुशी त मल्हायूं पिया। असीं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कंदासीं, जेके असीं डंडनि दरियानि जेके लाइसेंस आहिनि ॿिनि माण्हुनि खे, ॿिनि क़ौमनि ॾिना विया आहिनि, उहो फिलफोर असांजे मिलाइण मुहाइण मल्हाइण ॾिना वञनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीउ मिलान जो आलमी ॾियारो को असांखे जेको आहे मिठाई जे केक वांगुरु गिफ्ट न मिलियो आहे, न ही असांखे जेको आहे कंहिं तोहफ़े में ॾिनो आहे, बल्कि ही मल्हाह ऐं मीराणियुनि जी पूरी दुनिया में महिनत जे सिलसिले में असांखे पूरी दुनिया आलमी ॾींहुं ॾिनो आहे। ऐं पाकिस्तान में असांजी ज़रे पैदाइश में जेको आहे हिकु वॾो किरदारु आहे। असां एक्सपोर्ट इंपोर्ट मच्छी कयूं था, पाकिस्तान खे वॾी ज़री पैदावार ॾियूं था पिया। ऐं असांजा पाकिस्तान ऐं सिंध गवर्नमेंट खां कुझु मुतालबा आहिनि त असां इहो मुतालबो था करणु चाहियूं त डंडनि वाहन ते जेके लाइसेंस आहिनि, जेके ॿी क़ौमनि खे ॾिना वञनि था, उहे ग़ैर क़ानूनी आहिनि। उहो नस्ली ऐं पाकिस्तान जे क़ानून मूजिबि मीराणियुनि जो हक़ आहे, उनखे ॾिना वञनि। ॿियो त कींजर ऐं मंछर ते जेके वसंदियूं आबाद कंदा आहिनि, उहा गवर्नमेंट जी पॉलिसी हूंदी आहे त वसंदियूं मीराणी लाइ आबाद थी वेंदियूं आहिनि। ऐं कींजर ऐं मंछर ते जेके मीराणी आबाद थींदा आहिनि, जेके मच्छी जी एक्सपोर्ट इंपोर्ट कंदा आहिनि, उन्हनि मीराणियुनि जा ॿार बचा पढ़ाइण सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे। उहो बि कोन थो थियो। ऐं ॿियो त असांजे डिस्ट्रिक्ट कशमोर में जेके असांजी मच्छी मार्केट असांजो हिकु बुनियादी हक़ आहे, यानी मच्छी मार्केट हूंदी त मीराणी पंहिंजो मच्छी विकिणी गुज़र सफ़र कंदा, जेके हाणे रेड़ियुनि ऐं रस्तनि ते जेको आहे मच्छी विकिणनि था पिया। ऐं कॾहिं कॾहिं असांजो DC साहब, कॾहिं कॾहिं म्युनिसिपल वारा उनखे रोज़गार खां टुकाईंदा आहिनि, जेका सरासर नाजाइज़ी ऐं बदमाशी आहे। जेकॾहिं अहिड़ी कंहिं बदमाशी कई त असां हुनजो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। ऐं असांजो इहो मुतालबो आहे त कंदकोट शहर में असांजे मच्छी मार्केट जेको आहे तामीर ॾिनी वञे, ऐं उहो असांजो बुनियादी हक़ आहे। ॿियो त हिंदुनि जा बि जेको अक़लियत बिरादरी जा बि सिंध में नौकरियुनि ते कोटा सिस्टम आहे। जॾहिं त मीराणी क़ौम हिकु वॾी क़ौम आहे जेका पाकिस्तान खे पैदावार ॾिए थी पई, छा भला उनजी कोटा सिस्टम बहाल नथो थी सघे? असांजो इहो बि मुतालबो आहे त मीराणियुनि खे कोटा सिस्टम बहाल करे ऐं मीराणियुनि जे ॿारनि ऐं बचनि खे ॿाहिरनि मुल्कनि में, पंहिंजे देश में, पंहिंजे वतन में हर डिपार्टमेंट में नौकरी। अल्हम्दुलिल्लाह असांखे क़ौमी ॾींहुं मिलियल आहे। इहो ॾींहुं असां जोशो जज़्बे सां पंहिंजो मल्हाईंदा। सिंध मलाह फोरम डॉक्टर साईं रखे चेयरमैन साहब जे हुकुम मलाह क़ौम जे लाइ आहे। माशाअल्लाह समूरनि खे गॾु थियण जे लाइ इहो पैगाम आहे। और असां साईं रखी साहिब जा तमामु थोराइता आहियूं, जंहिं समूरनि मलाहनि खे हिते पहुचायो आहे, समूरनि खे गॾु थियण जो पैगाम ॾिनो आहे। असां उन जा निहायत तमामु थोराइता आहियूं। असांखे खपे त सॼी क़ौम हिन वांगुरु पाण में गॾु थियूं, त जीअं वधि में वधि असांजी पाण में ॿधी थिए। हीउ सिर्फ़ु असांखे पैगाम इहो आहे त पाण में जेका ईद जो ॾींहुं आहे 21 नवंबर पूरी आलमी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। अॼु असां पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में मल्हाए रहिया आहियूं। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे चेयरमैन डॉक्टर साईं रखे मीराणी सां, जंहिं असां अबोजन खे हिकु पथर मां तराशे हीरो कयईं ऐं अॼु असांखे ज़बान ॾिनई जो असां हिन क़बाइली इलाइक़े में बि पंहिंजी क़ौम जे लाइ ॻाल्हाए रहिया आहियूं। ऐं हिन ज़ालिमनि खे ऐं उन्हनि खे ॿुधाए रहिया आहियूं त न बाबा, असांजी क़ौम हाणे हिकु आहे, असां हाणे मुतहद थिया आहियूं। हीअ ग़रीब कंहिंजा ग़ुलाम न आहिनि। ऐं मां सिंध गवर्नमेंट खां बि मुतालबो कंदुमि त असांजा जेके वाह आहिनि, जेके जीअं गुडू कैनाल आहे, शाही कैनाल आहे, या असांजा दरिया आहिनि, या असांजा जेके वॾियूं डंडा आहिनि, उन्हनि ते वॾेरनि जा कब्ज़ा आहिनि। ऐं असांजा मीराणी ग़रीब मलाह जेके मच्छी मारणु वञनि था, त उन्हनि खां पैसनि वठी पोइ मच्छी मारणु छॾंदा। हीअ असांजे मीराणियुनि जो धंधो आहे, मीराणियुनि जो पोरियो आहे, कंहिं वॾेरे जो न आहे। सिंध गवर्नमेंट खे अपील कंदासीं त इहे लेसन सिर्फ़ु मीराणी क़ौम खे ॾिना वञनि। जे ॿियनि क़ौमुनि जा लेसन आहिनि उन्हनि खे रद्द कयो वञे। ऐं मां सॼी कम्यूनिटी खे मुबारकबाद ॾींदुमि, ख़ासि करे चेयरमैन साहब जे हिन काज़ जे प्लेटफार्म तां,
त तव्हांखे मुबारक हुजे 21 नवंबर जो ऐं तव्हांखे 21 जे ॾींहं जी अॼु वधि मल्हान वधि जो मुबारक। आलमी ॾियारो आहे जेको पूरी दुनिया में मल्हायो पियो वञे। इन मल्हान जे आलमी ॾियारे खे मल्हाइण जे लाइ सिंध मल्हार फोरम जे सरवाण डॉक्टर साईं रखियो मीराणी जे हुकुम तहत पूरी सिंध में जेको आहे त हीअ आलमी ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। तव्हां ॾिसो पिया त सभ खां वॾी जेकी रैली आहे उहा कंदकोड़ में हीअ होम डिस्ट्रिक्ट आहे डॉक्टर साईं रखियो मीराणी जो। हिन में मल्हार मीरबार मीराणी ऐं मोहाणा उहे सभु मुतहद थी करे हिन रैली में शरीक थिया आहिनि। हिन शरीक थियण जो मक़सदु इहो आहे त असां मीरबार मल्हार मोहाणा मीराणी सभु मुतहद आहियूं। ऐं ॾिसो त हीअ मल्हान जो आलमी ॾियारो छो मल्हायो पियो वञे। हे आलमी ॾियारो इन करे मल्हायो पियो वञे त मल्हार क़ौम जेकी आहे उहा महिनत कश क़ौम आहे। इहा शुरू खां वठी महिनत कंदड़ आहे ऐं उनजो पूरी दुनिया जी मईशत ते पंहिंजो किरदारु आहे। हर मुल्कनि में मल्हान जो माहिगीरनि जो हिकिड़ो मईशत जे हवाले सां उन्हनि जो पंहिंजो किरदारु रहियो आहे। पर मईशत में जंहिं क़ौम जो किरदारु हुजे ऐं उहा क़ौम जेको आहे पुठिते पियल हुजे। ॾिसो त मल्हान जा केतिरा मसइला आहिनि उन्हनि खे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो आहे। दरियाहनि ते डंडनि ते बाअसर माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजो हक़ु नथो ॾिनो वञे। ऐं लखें किरोड़े जेके मल्हार आहिनि उहे हिते आबाद आहिनि। उन्हनि जा ख़ानदान जेके आहिनि हिते आबाद आहिनि। उन्हनि जा ख़ानदान उन्हनि जा ॿार उन्हनि जा जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे त पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सुठे नमूने सां बसर नथा करे सघनि। इन जे करे हीअ आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। हिन आलमी ॾियारे जे हवाले सां जेको अॼु जेकी हीअ रैली निकिती आहे इन रैली जे हवाले सां असां हुकूमत वक़्त खां इहो मुतालबो कयूं था त जेके मल्हान जा माहिगीरनि जा जेके मसइला आहिनि उहे बुनियादी तौर ते जेको आहे त तरजीह बुनियादनि ते जेको आहे उहे हल कया वञनि। ऐं हीअ जेके मल्हार आहिनि उहे मुतहद आहिनि। ऐं मां इहो बि चवंदुसि त जेके मुल्क जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जीअं इंडिया में या ॿियनि मुल्कनि में जेके मल्हार मोहाणा माहिगीर जेके आहिनि उहे क़ैद आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। हिन आलमी ॾियारे जे हवाले सां असां हितां जी इंतिज़ामिया खां बि इहो मुतालबो कयूं था त असांजे कंदकोट कश्मीर ज़िले में बि मल्हारनि जा जेके आहिनि केतिरा ई जेके मसइला मौजूदु आहिनि। जहिड़ी तरह जेको आहे कंदकोट जी जेकी हिकिड़ी मच्छी मार्केट आहे उहा काफ़ी सालनि खां वठी ज़बू नाली जो शिकार आहे। उनखे जेको आहे हितां जी इंतिज़ामिया छो नथी जेको आहे उनखे नए सिर तामीर करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। तरक़ियाती कमनि ते किरोड़े रुपया अरबे रुपया हर साल अचनि था पिया पर मच्छी मार्केट ते बजट जेकी आहे उहा नथी रखी वञे। असां इहो ई फिलफोर मुतालबो कयूं था हितां जी ज़िले इंतिज़ामिया खां त मच्छी मार्केट जेकी आहे उहा फौरी तौर ते तामीर कराए वञे त जीअं जेको आहे हितां जा मच्छी जा जेके सफ़र गुज़र कंदड़ जेके फ़ौरियत आहिनि उहे बहितर तरीक़े सां पंहिंजो मल्हार फोरम जे जेके दोस्तनि ऐं ज़िले जे अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो मुतालबो हुयो त जेके ढंढूं आहिनि जेके मच्छी जा जेके तलाउ आहिनि उन्हनि ते ॿिनि माण्हुनि जा कब्ज़ा थियल आहिनि। हिन सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त जेके ढंढूं आहिनि जेके तलाउ आहिनि उहो मीराणी मीरबार जो हक़ आहे उन्हनि जा लाइसेंस बहाल कया वञनि। नज़ीर मीराणी KK TV कंदकोट।